भुरल ये थानो केतिरो परे आ? छो खेरदा है थाने जो थी पुछे? यो सूबेदार ईमानदार आहे? सूबेदार ईमानदार यो पुछी छो थी छा मसला तोखे? मुझी दिल थी चवे मां हिमल ही वनी सूबेदार के चवा मुझी भेण हाजाणी के इन नूरल किथे मारे दफन करे छडियो। अरे खुदा जी सलाई थे हरू बरोड़ी गालियो न कर, खामोश थी वे, चुप कर। नूरल मारे हाजाणी के दफन कर दे, मत कर बे। जीअ दा भुरल छा भादी कार जी वया मामाणन दे अदा तोखे के बुधायो वडरे हरू भरू दिस अधी दिस ये सॼो कम हाजाणी अदा नूरल के बेस्तो करण लाइ कयो हुयो। दिस अधी गर्मी जने खबर भी अथस त उने जे मामाणन सां असां जो झड़ो थियल आ वरी भी वनी उते पनावती थई उनी पासे वनी धूड़ पाइणी वयस घट में घट के मानू के तो बुधाए वने हा न असा इतरा परेशान थियाऊं अदा वारा केतरा डोड़े आइन बुख ए उन्य ते बस अदी असा तो हरू भरू अदा वारन ते डो पिया दियूं अध डो अदा जो आ अध डो भाजे जो आ जेको कम भाजे कयो आ न वो सजो डो भाजे ते थो पवे। अदी दिस जाए या लोड़ींदी एड़ो लोड़ींदी या बुछड़ी थींदी जो दे हन के दस दींदी या तो पोजी गाला हाली त अदा वारन ता या मलामत लथी न अदा वारन उन के मारे किथे पूरे छडियो आ सही चवंदा आहिन काडे मुंह मरियम जो आई काडे टंडरो हला यार। ठीक है अदी मां मिठा चावर पचाए मासूम बारन के थी खराया लथी या सबनिन ता मलामत। हेलो अदा हां छा तो चई न अदी हजारी मनी मामा ने तो पनाह वरती आ न यार। अच्छा तो चलो ठीक है आदा बत्ता गाल लक जी कई तई पाण कभी यो जमीन वारो टुकड़ो विसरी वयो तई सुठो तो याद दे रही सही तो करी आज नकर थोरो कयो आ न त असा भी हली ता थोरो कयू बाबा सुभाणे फैसले में बनी असां उन पासे में वठंदासीं न जंहिंमें अन जी मिल्कत पूरियल आ। अदा बत्ता मां समझा तो न असा वारो जेको थोरो आ न इन वारे थोरे के उतलाए मारी दई। हा साईं कराई बि तो थोरन जी पाण में मल जो असां वारो थोरो उथला मारींदुसि। बाक़ी इहा त सिधी सी ॻाल्हि आहे त हुन असां ते एॾा महिरबानी एहसान कया आहिनि हाणे असां ते बि फर्ज़ थो थिए त असां हुन जे पारां ॻाल्हायूं। सही तो चई अदा बत्ता हाणे हलण जी करता किथे हलूं हलो त फैसले जी तयारी हली कयूं। ठीक आ सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।